इतने वक्त ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं भिरिया सिटी में, जिते सकरन के पुलिस ट्रेनिंग सेंटर ते सैनिटरी वर्कर की ड्यूटी कंदड़ मुलाजिम खे आपघात करे छॾियो आहे, जॾहिं त ॻोठ खाई राहू में नबी बख्श शेख पंहिंजे घर अंदर मुबैना तौर फाओ खाई आपघात किया है। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो भिरिया सिटी में सकरन पुलिस ट्रेनिंग सेंटर ते सैनिटरी वर्कर की ड्यूटी कंदड़ मुलाजिम आपघात करे छॾियो है। ॻोठ खाई राहू में नबी बख्श शेख पंहिंजे घर अंदर मुबैना तौर फाओ खाई आपघात किया है। इन हवाले से राब्तो किया भिरिया सिटी में आवाज़ टीवी के रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार सां। जी राणा अब्दुल सत्तार, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, भिरिया सिटी में जो ॻोठ राहू खाई में पंजन ॿारनि जे पी नौजवान नबी बख्श उर्फ सावल शेख व्याजिन का तंग थी रात देर सा घर अंदर निम के वण में रसो बधी फाओ खाई आपघात करे छॾियो। जॾहिं त आपघात कंदड़ नौजवान पुलिस सेंटर सकरन में मुलाज़मत कंदो हुयो। इन मौके ते संदसि वॾे भाउ मुर्तज़ा शेख ॿुधायो त भाउ कमांडो पुलिस ट्रेनिंग सेंटर में मुलाज़मत कंदो हो। भाउ 3 ॾियार अॻु मोकल ते ॻोठ आयो हो, जेको परेशान नज़र अची रहियो हो। संदसि चवण हो त खेसि व्याजी पैसनि जी घुर कंदे तंग करे रहिया आहिनि, जंहिं बाद भाउ राति देर सां वण में रसो ॿधी फाओ खाई आपघात कयो आहे। जॾहिं त इतला ते नौजवान खे वारसनि ऐं पुलिस जेको पहुची नौजवान जो मढ़ पोस्टमार्टम लाइ वेझे सेंटर कुंडा खाई में मुंतकिल कयो। पोस्टमार्टम बाद नौजवान जो लाश जेको आहे वारसनि हवाले कयो। जी ठीक है राणा अब्दुल सत्तार, वही मेहरबानी तफ़सील का आगाह करण लाइ।